नाज़िर हैदराबाद सिविल अस्पताल जे एमएस ऐं ॿियनि मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ ओपीडी जो बॉयकॉट करे एहतजाज कयो पियो आहे। तफ़सील मालूमात अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल। जी हाँ बिल्कुल सिविल अस्पताल हैदराबाद के मेडिकल सुपरिटेंडेंट अकबर दाहरी ऐं संदसि अमले खिलाफ़ कटियल एफआईआर खिलाफ़ यंग डॉक्टर एसोसिएशन ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी टीचर एसोसिएशन तरफां अॼु ॿिए ॾींहुं बि ओपीडीज़ ऐं मुख़्तलिफ़ वार्डनि जो बाइकाट करे ओपीडी ब्लॉक जे साम्हूं एहतजाज कयो वियो आहे। जिन ते एहतजाज जी जेका अॻुवाणी आहे यंग डॉक्टर एसोसिएशन जो अॻुवान रोशन चांडी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि उहे करे रहिया आहिनि। जॾहिं त असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे तरफ़ एहतजाज बणियल मुज़ाहिरीन सां उन्हनि जो चवणु आहे त हेल्थ केयर कमीशन मूजिबि कंहिं बि डॉक्टर ख़िलाफ़ जेकॾहिं को केस दाख़िल कबो आहे त उन खां पहिरियां जेका जांच आहे उहा कई वेंदी आहे, पर जांच करण खां बग़ैर ई उन्हनि मथां एफआईआर दाख़िल कई वई आहे जेका फौरी तौर ते ख़तमु कई वञे। हुनजो चवणु आहे त डॉक्टर जेके आहिनि इंसानी जानियुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि, जॾहिं त उन्हनि ख़िलाफ़ अहिड़ियूं जेके कार्रवायूं आहिनि उन सबबि सख़्तु जेके डॉक्टर आहिनि उन में ग़म ऐं गुस्से वारी लहर आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां हुनजो एहतजाज हिन वक़्तु बि जारी आहे, पर डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले जे एहतजाज सबबि हज़ारनि जे तइदाद में हैदराबाद समेत जेके मरीज़ आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं रोज़ानो जे बुनियादनि ते 16,000 सां वधीक मरीज़नि खे तपासियो वेंदो आहे ओपीडी में ऐं हज़ारनि जे तइदाद में जेके मुख़्तलिफ़ माण्हू पहुतल आहिनि मरीज़ उहे परेशान। उन खां अलावा अॼु जेके मुख़्तलिफ़ ऑपरेशन थियल आहे उहे पिणु मुअतल कया विया आहिनि, जंहिं सबबि जेके मरीज़ आहिनि उन्हनि जे वारसनि में सख़्तु जेका गुस्सो ऐं लहर वारी सूरत आहे। जॾहिं त वकीलनि तोड़े जेके डॉक्टरनि में पैदा थियल छिकताण आहे उनमें जेको सॼो नुक़सानु आहे ख़ासि करे जेके मरीज़ आहिनि उनजे वारस भोॻे रहिया आहिनि। जी अब्दुल रसूल अवां जी महिरबानी।